त पोइ तव्हां ॾिसो हिते ॾुकार थो थिए त माण्हू लॾे विया आहिनि ॾुकार जे करे साल साल। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो ई हो त तकलीफ़ कुझु ॾींहंनि जी ज़रूरु अचे थी जॾहिं पाणी रस्ता कटे थो छॾे, पर उन जी वजह सां जेको फ़ाइदो थिए थो हिते आबादी वग़ैरह थिए थी उन जी वजह सां माण्हू ख़ुशहाल थियनि था। मां तव्हांखे छा ॿुधायो, मां तव्हांखे छा ॿुधायो, बिल्कुलु रस्ता कटिजनि था, कुझु ॾींहंनि जी तकलीफ़ थिए थी, पर माण्हू हिते दुआऊं कंदा आहिनि। ऐं मां पाण हिते जो मंछर जो रहण वारो आहियां, भाई नयूं वेही अचनि त जीअं ताज़ो पाणी अचे ऐं असांजी आबादी थिए। हिते मुहाणा चवंदा आहिनि त जीअं मच्छी असां मारे सघूं, इन इहो वजह हुई। हिन वक़्तु ताईं अल्हम्दुलिल्लाह सूरत हाल तसली बख़्श आहे। अलाह साईं रहमत करे। मां इहो ई चयो आहे त कुदरत सां जंग न विड़ी सघिबी आहे। मां हिकिड़ो मिनट दादा, मां हीअ सुवाल जो जवाबु थो ॾियां। कुदरत सां जंग न विड़ी सघिबी आहे। असां अलाह साईं खे इहा ई दुआ आहे त रहमत जी बरसाति करे ऐं इंशा अल्लाह ताला हुकूमत सिंध पहिरीं बि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सदर आसिफ अली ज़रदारी साहिब जी हिदायतुनि ते अमल कंदे कोशिशि कई आहे। हींअर मां सॼो हमल ताईं वियो आहियां, मां दरिया जा बंध बि ॾिठा आहिनि। इंशा अल्लाह ताला जीअं मां चयो त कुदरत सां कोई जहिड़ो कोन्हे, पर कोशिशि पंहिंजी पूरी हूंदी त माण्हुनि खे MNV जी ॻाल्हि तव्हांखे MNV जी मां 3-4 जाइ ते करे आहियां, वरी बि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। MNV ड्रेन वफ़ाक़ वटि आहे, वापडा हुनजो कमु कंदी आहे। मुंहिंजी टियों ॾींहुं चेयरमैन वापडा सां ॻाल्हि थी, कल्ह बि हुन सां ॻाल्हि थी हुई मुंहिंजी मैसेजिस ते। हुते जनरल मैनेजर वेठो, पर हुननि पाण मूंखे ॿुधायो त हुननि जी 8.5 अरब रुपयनि जी स्कीम आहे, 2 सालनि खां वफ़ाक़ हुन ते पैसा नथी ॾिए, इन करे उते कमु न थियो आहे। मूंसां गॾु जाम ख़ान शोरो साहिबु गॾु आहिनि, इरीगेशन मिनिस्टर साहिबु। उन्हनि खे चयो आहे त इमरजेंसी में अगरि को कमु कराइणो पए त असां वफ़ाक़ जे ख़र्च ते उहो कमु कराईंदासीं। गॾोगॾु इन मीडिया जे तवसुत सां मां वफ़ाक़ी हुकूमत खे चवंदुसि त हीअ माण्हुनि जी ज़रूरत आहे। MNV ड्रेन जेकी तव्हां ठाही उहा हींअर मेंटेनेंस न थियण जी वजह सां साल अहिड़ी पोज़ीशन में आहे जेको नुक़सानु विझी सघे थी, त उनखे दुरुस्त कर।